खजान जख्म खुर्दगी में और सिक्योरिटी निकलेंगे करे उन्हें ग्रोह के जरूर के मफाद हक का है पर उन्हें के नेशन के जो स्टेटस को यह गाल समझण घुर्जे भारत तो मफादन के बुनियाद ते साम्हूं न ठहंदियूं छाकाणि त नेगेटिव नेशनलिज्म न थींदो आहे पॉजिटिव नेशनलिज्म इज एन एफर्मेटिव फिनोमेना इट इज नॉट ए नेगेटिव फिनोमेना ऐं ॿियो जेका पहिरीं मूं ॻाल्हि कई सिंधी माण्हुनि खे जी का ॻाल्हि हक़नि ऐं मफ़ादनि खां परे वञी निकिती आहे सिंध जे वजूद ऐं तसलसल जी ॻाल्हि सिंध जे तारीख़ ऐं जोग्राफी जी ॻाल्हि आहे न सिंध जे मिज़ाज ऐं पर्सनैलिटी जी ॻाल्हि आहे